मथे अल्लाह तबारक व तआला चङाई ऐं भलाईअ जो हुकुम करणु फरमाए थो, वबिज़िल क़ुर्बा, पंहिंजे माइटनि सां चङाई कयो। जेको रिश्तेदार जेतिरो रिश्ते में वेझो आहे उन जो वधीक हक़ आहे। ऐं यतीमनि सां, मिसकीननि सां, वल जारिज़िल क़ुर्बा, ऐं पाड़ेसरी माइटनि सां, वल जारिल जुनुब, ऐं पाड़ेसरी धारे, वस्साहिब बिल जंब, ऐं साथी गॾु रहंदड़, वबिन सबील, ऐं राह मुसाफ़िर सां। इन्हनि सां चङाई करणी आहे, भलाई करणी आहे। पाड़ा टिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़नि जो हिकु हक़ आहे, ॿियनि जा ॿ हक़ आहिनि। टे पाड़े वारे जा टे हक़ आहिनि। काफ़र आहे, पाड़े में वेठो आहे, उन सां पाड़े जे हुजण जे करे उन जो हिकिड़ो हक़ आहे त उन सां चङाई कजे। मुस्लमान आहे, पाड़े में आहे, उन जा ॿ हक़ आहिनि त उन सां चङाई कई वञे। टियों रिश्तेदार बि आहे, मुस्लमान बि आहे, पाड़े में भी आहे त उन जा टे हक़ आहिनि। पाड़ो 40 घरनि ताईं लिखियो वञे थो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं पहिरियों का शइ मोकिलणी हुजे, एहसान करणो हुजे त कंहिंसां कजे पाड़े मां? फरमाए त जंहिंजो दरवाज़ो मिलियल हुजे, यानी मुतसिल हुजे, गॾु हुजे, सिर्फ़ु विच में दीवार हुजे, उन खां बाद में ॿियो घर, टियों घर। पाड़े वारे सां जेतिरो जंहिंजो हक़ आहे उन सां चङाई करण में ओतिरो वधीक सवाबु आहे। पर जेकॾहिं जेतिरो रिश्तेदार वेझो आहे, पाड़े जो वेझो आहे, जेकॾहिं उन सां बुराई कई वई त उन जो गुनाह बि वरी डबल आहे। हज़रत साईं अब्दुल मनान साहब बयान में हिकिड़े दफ़े हदीस बयानु करणु फरमाई त पाड़े वारे सां चङाई करणु 100 दर्जा वधीक सवाबु आहे, ऐं पाड़े वारे सां वरी बुराई करणु 100 गुना वधीक आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हमेशह हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे मूंखे पाड़े जी वसियत कंदो हो, एतिरे ताईं जो मूंखे गुमान थियो त शायदि इन पाड़े वारनि जो मिल्कियत में न, वरसे में न हिसो बणिजी पवे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तेसि ताईं तव्हां मां कोई बि मोमिन न आहे जेसि ताईं जो पाड़े वारा उन खां अमन में नथा रहनि। तंहिंजे करे पाड़े जी वधीक ख़्यालदारी करणी आहे, माइटनि जो वधीक ख़्यालु करिणो आहे। यतीमनि, मिसकीननि ऐं गॾु रहंदड़ जेके साथी हुजनि, पोइ काथे सफ़र में गॾु रहनि था, ऐं साथीअ में मुराद घरवारी बि थी सघे थी। इन्हनि समूरनि रिश्तेदारनि सां अल्लाह जो हुकुम, रसूल जो हुकुम इहो आहे त चङाई कयो। चङाई जो बदिलो चङाई आहे।